बहुत लोग आए हुए हैं, ज़ाहिर है तो आप लोग भी आए हैं, तो आपकी भी ज़ाहिर है इसके बारे में कोई प्लानिंग होगी। असां वटि हमेशह ईअं थियो आहे की असांजे हिन तक ते देखिए, मैं आप ये कह रहे हैं कि मैं कराची के एक एक गली को जानता हूँ, एक एक नुक्कड़ को जानता हूँ। मुझे 38 साल हो गए इस कराची को जानते हुए। मुझे ये भी पता है कि चोर कहाँ रहते हैं, अच्छे शरीफ लोग कहाँ रहते हैं, बदमाश कहाँ रहता है, ठग कहाँ रहता है, और कहाँ कहाँ कब्जा है, कहाँ गरीब है, कहाँ बदमाश है, ये सब चीज़ को मैं जानता हूँ। ये ना कोई मुझसे पूछे कि मैं कराची को नहीं जानता, कराची के गली गली को जानता हूँ, गोड गोड को जानता हूँ। और अल्लाह के फजल से मैंने बहुत सारे गोड आबाद भी किए हैं, उनको बनाया भी है और उनको अपने जायज़ हक भी दिलाए हैं। मैं 97 पे इस वक्त खड़ा हो रहा हूँ, तो 97 के मसलों से मैं वाक़िफ़ हूँ। मेरी यहाँ बिरादरी रहती है, यहाँ मेरे लोग रहते हैं, यहाँ मेरे दोस्त रहते हैं, मेरे अजीज़ अकारब रहते हैं। मुझे हर एक चीज़ का पता है कि क्या यहाँ मसले मसाइल हैं। यहाँ जो भी आया है वो खा पी के घर चला गया है, गरीब के मसले को नहीं सुना। मैं आप में से हूँ और आप में ही रहूँगा, और ना मैं इधर हुक्म चलाने के लिए आया हूँ। मैं खादम हूँ, खादम रह के रहूँगा और आपके बीच में रहकर आप लोगों के मसलों को, मसाइल को हल करने तक मैं चैन से नहीं बैठूँगा। अगर मेरी पार्टी के अंदर अगर ये मसले मसाइल हल ना हुए तो एहतजाज में आप लोगों के साथ हूँ। अपनी पार्टी के खिलाफ ही एहतजाज करूँगा कि मेरे लोगों के मसले हल क्यों नहीं हो रहे। यहाँ तक जाऊँगा मैं, ये जहन से निकाल लें। मैं वैसे ही अवामी बंदा हूँ, मैं सजरानी कौम का सरदार हूँ, लेकिन वो सरदार नहीं जो कहानों और किस्सों में आते हैं, जो ज़मीन पर अपने अवाम को बिठाते हैं। मैं अपनी सजरानी कौम को भी अपने बगल में बिठाता हूँ, गरीब के बच्चे को कांधे में बिठाकर उससे प्यार करता हूँ। तो फिर आप लोगों से मैं नफरत कैसे कर सकूँगा? यहाँ के गरीब आवाम से मैं दूर कैसे रह सकूँगा? मैं तो वैसे ही अवामी बंदा हूँ। मेरा तो मोबाइल जो होता है वो 24 घंटे खुला होता है, और 2 बजे, 3 बजे, 4 बजे, 8 बजे कोई ना कोई मसला किसी का होता ही होता है। थ्रू आउट पाकिस्तान के सजरानी मेरे को जब भी कोई कॉल करता है मैं उसकी उस वक्त सुनता हूँ। तो मेरा मोबाइल भी बंद नहीं होगा और मैं भी कहीं छुप नहीं जाऊँगा, आप लोगों के साथ जॾहिं हूँगा। मां उहो सुवालु कोन हो तव्हां सां, तव्हां जो बि कराची सां वास्तो आहे, सम्झां थो कराची खे तव्हां ॼाणो था, पर पहिरियां बि जेके माण्हू आया त उहे बि कराची खे ईअं ॼाणींदा ई हुआ। पर मुंहिंजो चवणु तव्हांजो वॾाई आहे, तव्हां पंहिंजनि सां या ॿियनि सां सुठे तरीक़े सां मिलो था। इहो मतिलबु सरदारी हिकिड़ो सिस्टम आहे, पंहिंजो ख़ानदानी सिस्टम आहे तव्हांजो, उहो पंहिंजी जॻह ते। पर मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे, हाणे जेके बि माण्हू MP या MLA जे सीट ते अचनि था या जेके अलाउंस थियनि था, उन्हनि जो कुझु न कुझु पंहिंजो ख़्यालात हूंदो आहे त मां उते ईंदुसि छा कंदुसि। या जेके मुंतख़िब थी ईंदा आहिनि उन्हनि खां पुछंदा आहिनि बाबा तव्हांजो नारो छा हूंदो। त अहिड़े हिसाब सां तव्हां खां पुछूं था, अगरि तव्हां मुंतख़िब थी वञो था अला करे, त तव्हां हिते अचण सां पहिरियां कम जेके आहिनि उहे कहिड़ा कराईंदो ऐं छा कंदो? हिते जेके भी मसला मसाइल आहिनि, पहिरियों त समाजी मसला तमामु घणा आहिनि हिते। जी सर। हिते पाणी जो मसलो आहे, गैस जो मसलो आहे, बिजली जो मसलो आहे, रोडनि ऐं नालियुनि जो मसलो आहे, बेरोज़गारी जो मसलो आहे, एजुकेशन जो मसलो आहे, स्कूल सही तरीक़े कोन्हनि, अस्पतालूं हिते सही कोन्हनि। इहे सभु मसला आहिनि, इहे मुंहिंजी प्रायोरिटी ते आहिनि। अगरि मां हिते अगरि MP थी थो वञा त तॾहिं बि मुंहिंजी इहे प्रायोरिटी ते हूंदा। अगरि मां न बि थियां थो तॾहिं बि मुंहिंजी प्रायोरिटी ते हूंदा। न मां पोइ हिते भॼंदुसि न तव्हांखे छॾींदुसि। हिते हल्के जी आवाम खे मां पोइ हिते अकेलो कॾहिं कोन छॾींदुसि। अगरि मां हिन मैदान में लथो आहियां त पहिरियों मूं सियासत कोन कई, हाणे सियासत कयां पियो। पहिरियों मां ब्यूरोक्रेट हुउसि, हाणे मां आवाम में घिरी वियो आहियां। सियासत जो मक़सदु हूंदो आहे त मां 45 साल पीपल्स पार्टी खे सपोर्ट कई आहे, उते कुझु बि कोन मिलियो आहे। छो छॾियो हुनखे? मूंखे ज़रदारी साहब बि सुञाणे, अदीब फरियाल बि सुञाणे, मूंखे हज़रा पिचूए बि सुञाणे, ज़ाती तौरु सुञाणे। ईअं न त मूंखे ईअं परे न, मुंहिंजो ज़ाती तौर ते तालुक़ु। लेकिन मुंहिंजा जॾहिं मसइले अवाम जा मसइला हल न थिया त असां हुनखे छॾिणोसीं, बाबा हलो असांखे उते उन प्लेटफॉर्म ते वञूं जेको अवाम जा मसइला ॿुधे। जे अगरि मुंहिंजी क़यादत मुंहिंजी अवाम जा मसइला न ॿुधा त मां तव्हां सां गॾु एहतिजाज करे वेही रहंदुसि रोड ते। तव्हांजा मसइला हल ख़तमु कराइण ते मां तव्हांखे अकेलो कोन छॾंदुसि। पंहिंजी अवाम 97 जी अवाम खे कोन छॾंदुसि। 97 जी अवाम को बि मुंहिंजो मक़सदु आहे ख़िदमत इंसानियत। मां इंसान दोस्त आहियां, ख़ौफ़ ख़ुदा आहे और इंसान जी ख़िदमत करण जी मुंहिंजो यकीन जेको आहे, मुंहिंजो ईमान आहे, उहो ई उन खे हली करे इंसान सां गॾु हलंदो आहे। ये तव्हांजी क्लिप असां वटि याददाश्त हूंदो इंशा